मस्जिद में खड़ी मस्जिद शरीफ खड़ी आ फरमायो थोड़ा हाणे अच ॻाल्हियूं इते केरु तो काई त मिंबर जी तरफ न आहे माडो खड़ो तो आश तू मुसा मासा मिंबर कोन तो के अर्ज के साईं ऐं नथो चाहियो हुनजी महिनत अवां जो आसाइश मिंबर साईं पर बी वो मस्जिद हालांकि मस्जिद में कब्र काले दफन कोन तो के पंहिंजी मस्जिद जिते आई उते दफन ऐं तो फ़ाइदो हितां जॾहिं हलंदासीं न क़यामत तोखे गॾु वठी पाण ॿई गॾु ॾिसो मोहबत साईं खे केॾो क़दुरु हे जेके अवां वेठा आहियो न साईं अव्हांखे छॾे अहिड़ो सुभान अल्लाह भेड़ो जन्नत वो जिते न रब के बंगलो ॾींदो उन जे दरवाजे जाम तो के वरी उते ध्यान ही अर्ज खत्म थी वेंदी तो के उच्च ध्यान दासी जो हमेशा हमेशा तो मुदा जीता इंदे बीजे जो सुने खर थोड़े थोड़े गुरकन लगो अर्ज के पमान थो जायो चमवट सोन चांदी सरोगे ठोकर दरगाह मुझो घर नथो चाहियो चमवट सोन चांदी सरोगे ठोकर आका कोई दे दरगाह मुझो घर सुभान समझाने जो तरीको कई के भला हम भला कुरान बड़ी पसंद है के हदीस असा के वरी न ये दात सुभान अल्लाह ये दात ऐ साईं जो मदीना से पान फरमायो कले मुन्नास अलाउ खतीब वो थे जेको माण्हुनि खे उन्हनि जे माहौल ऐं ज़माने में हलो खतीब साईं जे कले मुन्नास अलाउ कोने जहिड़ा साम्हूं ॿुधण वारा हुजनि कलाम अल्हम्दुलिल्लाह साईं चङी तरह सां ॿुधा तव्हांजी दुआउनि सां मुंहिंजी मशहूरी था थी जिन बुजुर्गन जा पढ़ा तो जा रूह समझ खुश थी असा जा शेर हर को माण्हू पंहिंजी कारीगरी तारीफ़ कंदो तो कारीगर खुश थींदो ऐं लाउड जी तारीफ़ थिए इके वारो अहिड़े नमूने सां मुंहिंजा प्यारा दोस्त अवां यकीन कयो इन्हनि में रब मूंखे महबूबनि जे सदके को शान ॾेई छॾियो जो हिकिड़े थर में दर्ज मिलियासीं राति जो नंढी छोकिरी नंढो छोकिरो हिकिड़े पीउ सां गॾिजी आया मुंहिंजा त ॿार हिकु थी विया
ॿारनि खे अञा ताईं सुञाणियो कोन अथई स्कूल कोन वेंदा ॾिसी हे चवनि था असीं टेस्ट ते कोन वेंदासीं टेस्ट ते जत सां मासूम रब करीम थोरी ॻाल्हि पर असांजे हिन अंदर हाणे ॿारनि खे ते मुंहिंजो चंबड़ ख़बर ते प्रोग्राम हो इहे जो आयासीं शहर मां त मूं त भई पटियो लाइ सभु सुञाणंदा लाईंदा टोपी वोपी करे पर ईका साउंड लॻाईंदा रिक्शन में मुंहिंजा पर गाॾियुनि ते ऐं उन में हर जॻह इहा नात बि मिसका शरीफ हदीस नबी रसूल असहाब से बड़ा बेटा कचहरी में थी अल्लाह अल्लाह के वसीले से आमीन हमारी दुआन साहब और रब्बे लगाए अग में वाह जो मेलो जन्नती साईं जी मस्जिद कर ये तो चौधारो चौधारे में 7.5 लाख नमाजी सुभान अल्लाह एकड़ी सुबह में सब सरदार आगे वरी बाबे अब्दुल्ला खान बिन दाऊद रसूल मोहम्मद बिन सलमान उन्हनि खे नोटिस ॾेई विया त सन 30 में सब होटलूं खाली कयो मदीने जे साईं जो फरमान आहे क़यामत तेस ताईं कान्हे थी आख़िरी सिफ़ मुंहिंजे मस्जिद जी ओ चाचे अमीर हमदर्द सब हरम जो अॻियां हरम था करनि त इमाम है ना मुक़्तदी जी मजबूरी आहे उन जे करे जो हरम 7.5 लाख अंदर सब थर थर माण्हू भेजो छटियुनि में जाइ कोन्हे हीअं ॾियार सुभाणे अचो अच्छा है ना ॾियार अचो अच्छा सब टोलनि ते टोले जो वो जान पैदी के पाई चमकारा सुहन था प्यारा वो अच्छे हो चटती सतोली मरी थी लाई एयरपोर्ट में बैठा थी कमना असा उमरे वाले एयरपोर्ट कम से कम सजो एयरपोर्ट गूंजे जो नारो हाजी अल्लाह खुशी अम्मा खिलता अज हलो हलो मुझे हबीब के मुल्क से हलो हलो मुझे महबूब के मुल्क से खजल दो आग कद से खजल दो आग कद से मुनारो रो बस दे बस है रुदा है रुदा हलो हलो मुझे मुल्क दे हलो हलो मुझे महबूब के मुल्क नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे तीर उलमाए साहबा किराम बैठा हुआ मस्जिद
मदीने जो साईं पंहिंजे हुजरे में साईं उथी दरवाज़े ते आया त साईं जा ग़ुलाम ॻाल्हियूं था कनि चुप थी विया साईं फरमायो ॾियो ख़बर अल्लाह जे घर में आवां कहिड़ी कहिड़ी अर्ज़ कयो साईं असां रब करीम जो शुक्रियो पिया कयूं शुक्रियो अदा थींदो आहे के नेमत जे मिलण कहिड़ी नेमत जो शुक्रियो पियो अदा कयूं साईं असांजा हाल अॻ में आहिनि छा असां ज़िंदा न्याणियूं दफ़न कंदासीं क़तल उन्हनि जूं गाहूं अॼु बि असांजे कननि में गूंजे साईं अॼु बि राति जो उन्हनि मिसकीन न्याणियुनि जा आवाज़ ॿुधंदा आहियूं शिरक खाई उथी वेंदा अहिड़ा असां ज़ालिम हुआसीं अॼु माकुड़ी खां बि ॾिजूं था इहा करम नवाज़ी तूं मां अबू खे हथ खणंदासीं उथींदा हुआसीं अॼु पहिरें खां इहा महिरबानी तो मुस्तफ़ा अॻे पाड़े वारी जी न्याणी चङींदा हुआसीं अॼु सोना न्याणियूं ॾिसी कंदे हेठि इहा महिरबानी तो मुस्तफ़ा अॻे पाड़े वारनि खां ठा न हो कबाइली छेड़ा हुआ बद ख़लाक हूंदा हुआसीं अदल इंसाफ़ कोन हो पंहिंजे बचनि खे कोन सुञाणंदा हुआसीं अॼु मुंहिंजा मुस्तफ़ा मस्जिदनि जा इमाम अॼु असांजे उहिदा अॼु असांजे चहिरनि में नूर त इहा महिरबानी जो कमाल तो अमला जे लाले जो आहे न त अलाए छा सुभान अल्लाह बाक़ी महिरबानी सोनी जी आहे अल्लाह वाइन छुआ हिंदू छुआ भील ॿोली छुआ अलाए छा छुआ पर सोने महिरबानी कई हिकु ख़ुदा जे अॻियां झुकाए जन्नत जी टिकेट वठण इहा महिरबानी असहाब सगोड़ अर्ज़ कयो साईं असांजे ॿी त महिरबानियूं आहिनि पर अॼु जेको असां थोरो बि ॻायो न सो रब खे बि चवंदी अलाह साईं तुंहिंजा शुक्राना जो तो असांखे मोहम्मद मुस्तफ़ा ॾिनो महबूब ॾिनो आहे असांखे तो थोरो करे न त असां अलाए केॾा वञूं हा किथे वञूं हा सो असां थोरा पिया ॻायूं मक्के में काफिर तोखे गलियन में गिरियो हो तुझे सीने के वजा पत्थर रखा बिलाल तोखे मखण वञण में जान वरतो हो अज काबे जी छत ते चढ़ी देखा तो मोहम्मद जे होला वाली शान अज हेठ मथे चढ़ी थी सब वायु मर्दन जी बिलाल के मक्के पाक में असी का हासी अज रब मुस्तफा जी गुलामी जे सजे काबे जी छत ते चढ़ी हाणे काबे जी छत ते रखियो मोकरा अगे जेके बांगो नहीं त काबे मक्के में मदीने में और में खंदक में तबूक में जिते साईं जो मांगरे साईं मांगरे आ तो हुकूमत सां मथे बीठो पर हाणे मोकरा कया साईं फरमायो मुस्तफा काबे जो
मदीने में साईं आयो मस्जिद क़िबलत साईं नमाज़ अॻी जी बरकत पड़ी हाणे साईं जे दिल में ख़्याल आयो जेकर मुंहिंजा जेके दादा आहिनि उन्हनि वारो काबू रखो केॾे मके वारो बैतुल मुक़द्दस ते साईं मुंहुं करे नमाज़ पाई मोहब्बत प्यार हाणे घर में साईं बादशाह सैयदी साईं शाह गॾु वासी साईं जे फ़कीर उते हिकिड़ी जॻह ते वियासीं उन्हनि साईं जे ॾाढी अहिड़ियूं करामतूं ॿुधायूं साईं हाजी फ़कीर टाइम मिलियो वरी करे औलिया जे ज़िक्र ते ॿुधाई ऐं वरी यादि करे प्यारा मुस्लमान भाइरो ओॾा मूंखे की ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल ना है को माबूद मोहम्मद अल्लाह जो रसूल अब असां जे सामने कीअं ठहिया त अल्लाह खां सवा माबूद न आहे ऐं मोहम्मद हाणे आऊं त मूं वरिया मूंखे वरिया असां चवंदा इहो ऐं त नालो खणे थो मुंहिंजो नालो मूं वरिया अल्लाह से फरमाए मुंहिंजा महबूब ऐं वारो चकर ॿियनि में तूं असांखे कलमे में ऐं न हलंदी अल्लाह खां सवा महबूब न आहे मोहम्मद तो असांखे ऐं अरे हिकु तव्हां ख़ुदा न आहियो ख़ुदा सां जुदा तुंहिंजी तो सब मुसम मुझे अल्लाह जी मदीने सही सही अल्लाह जी साईं का जेकि को घोर सवाल किया तो को के यानी रब ने मुझे मुस्तफा मुझे हबीब करीम जो जिक्र मुस्तफा जो मुझे जिक्र है जिने मुझे जिक्र मुस्तफा जो वो जिक्र तो या रसूल चले या अलबदा या रसूल चले तो पूछे छो अल्लाह का घोड़ा मदीने जो साईं का घोड़ा कुछ फर्क है प्यारा मुसलमान भाइरो बहरहाल सहाबा किराम अर्ज़ कयो साईं असां तुंहिंजे मिलण ते ख़ुदा जो शुक्रानो अदा कयूं उन में हज़रत बिलाल जी ॻाल्हि कई हाणे काबे में साईं मदीने में बीठो आहे नमाज़ में बीठो आहे हिते वरी ॿी ॻाल्हि राज़ साईं डॉक्टर नमाज़ में पढ़े आऊं आयो हाणे सलाम करण जायज़ नमाज़ पहिरो आऊं अची वेठो साईं हिदायत करो बोली वेठो हाणे उन खे हुकुम न सलाम अलैकुम न नमाज़ में हुकुम न पर रब फरमाए मुंहिंजा हबीब ॿिए खे सलाम नमाज़ में न आहे मगर आख़िर में नमाज़ पूरी करे जेसिताईं मुस्तफा खे सलाम न कंदो नमाज़ पढ़ो अस्सलामु अलैकुम दिता जे सीगे सां पुकारे तो के सलाम नमाज़ में कोई फर्क ॿिए खे सलाम करो नमाज़ टुटी वेंदी तो मुस्तफा खे सलाम करो तो महबूब जी आल ते सलाम करो उहा नमाज़ कामिल अकमल थी वेंदी क़बूल साईं वेठो मस्जिद क़िबलत बरकत पढ़ी लो त साईं जी ख़्याल आहे जेकर मक्के वारे काबे में रुख कया मुझे वडन जो काबू अल्लाह साईं फरमाया मुंहिंजा महबूब तो देर सही नमाज मुझे खैर तुझी रज़ा है सोना है सलाम जो इंतजार घूमी में तो देखो तो हिसाब कोरी साईं नमाज ये जो घुमन हुजन मोबाइल टच वाला तो ये भरी न हो मंजर छा हो महबूब ये घुमदो ये घुम
जॾहिं साईं नमाज़ पूरी कई सलाम वारे जमात ना निहारियो हाणे जेके असां मां को करे हा फिलहाल तो अहिड़ी पिट कंदो आहे साईं सलाम वारे ॾिठो मोमिन जो इम्तिहान कयो मोमिन त हिननि में मोमिन घणा जो मुनाफ़िक़ी जगह जगह ते साईं जे खिलाफ़ जगह जगह साईं न्याय मस्त में थोड़े फरमायूं ॻाल्हायो छो कोन ॻाल्हायो छो कोन समझ सा ॻाल्हायो साईं फरमायो नमाज़ में एॾो इनकलाब आयो बरकतूं हेॾा बरकतूं हेॾा मुंहिंजे मुस्तफ़ा जो गुलाम ईमान का कुर्बान हुजो अर्ज़ कयूं सोना असीं काबन जे चक्कर में छो किबलन के चक्कर में जो को असांजे ईमान जो काम चाहे हिन काबे दे रुख चाहे हिन काबे दे रुख चाहे जबल दे रुख सर हाज़ यो आहे को नुक्ते चीनी करे पीला कोड़ा निकाल ये क्यों न साहब कराम फरमा मुझे महबूब है सब तो सब तुझे चवण ते हल जे रब के मने वेठा तुझे चवण ते हल जे क़यामत के मने वेठा हर से के मने वेठा बाकी काबे जे चक्कर में न मयो सुनो तो सा करदायो फिक्र न कर असल खास जो सरल सरल कम सब सरल कम अगर सदो दोस्ता तुम ही हलो चम घोड़ जान या है बिलाल काबे से साईं फरमायो बिलाल काबे जो काबू मां मुस्तफा फरमायो मुडे रुयार अजकल जो हुलिया वनी सामू कुछ चवे हा पर ईमान वाला मोमिन में चाहा उनन के खबर हुई त रब रसूल में देखो आई हिसाब आए तो सवारी करा हिसाब जने मालिक न तो हिसाब करे मालिक ने लेको न तो करे असा जो करो कमा विच में ॻाल्हाइण जो असा जी बानी जा ॿार असा ये कहूं त अवां जा आशिक असा जी यारी कबूल करे छॾ असल अवां जी बानी ये पंजी बेकार कबूल नसीब हिन जमात जा हबीब आल अवां जे हथ में पहिरियों करी सकी अवां जे दर जी ॾियां दुआरी कबूल ओ में माण्हू मोहब्बत जो साईं जो हेॾो कजरा प्यारा मुसलमान भाई साईं सलाह मुझे रब कर हाजिर आओ शहंशाह का रौदा देखो हाजिर आओ शहंशाह का रौदा देखो रौदा को देख लिया अब काबे पे काबा देखो لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا ईमान वारो तव्हां खे थोरो तव्हां सुञा सुभान अल्लाह के न सुञा सो अवां खे थोरो अवां दुनिया में महबूब सां गॾायो क़ब्र में गॾु हूंदा हशर में गॾु हूंदा जन्नत में अवां गॾु आख़िर अवां खे ॿियनि खे थोरो न आहे कल में करण वारनि खे आशिक़ खे थोरो आहे मोमिन खे थोरो आहे मुंहिंजा प्यारा ख़ुदा तव्हांजे हाजी मरियम जी अल्लाह जो शुक्रिया अदा कयो रब करीम थोरो आहे तुंहिंजो शुक्रियो जेको मुस्लमान सॼे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा तस्वीर कैदी खाया मुस्तफा दाऊद
जड़ो दोस्तों जड़ो गोलो कम एड़ो पाण खे सुधारे हलो एड़ो किरदार सां हलो पाड़े ओड़े सां हिक माइटनि सां अज़ीज़नि क़रीबनि सां पंहिंजे भेनरुनि जे हक़नि जो ख़्यालु कयो पंहिंजे नियाणियुनि जे हक़नि जो ख़्यालु कयो माउ पीउ जो ख़्यालु कयो वॾे नंढे जो साम्हूं कयो मस्जिदूं आबाद कयो प्यारा मुस्लमान भाइरो ऐं पाणे जो ख़ासि ख़्यालु रखो इंशाअल्लाह क़यामत ॾींहुं उथंदासीं गॾु हुयो सभु सभी उन्हनि जूं उम्मतूं असांजे न्याणियुनि चवंदियूं बाबा कहिड़ो हाणे आख़िर में ही किताब साईं क़िबला मखदूम मोहम्मद हाशिम छटवी रहमतुल्लाह अलैह हिन में रुॻियूं आहिनि सलाह मुश्किलात जे लाइ बीमारियुनि जे लाइ वरी असांजे उस्ताद क़िबला साईं नसीर मोहम्मद जान नईमी दामत बरकातुहु आलिया हिन में इज़ाफ़ो करे हफ़्तावार सलाहनि जो मजमू ठाहियो आहे हिन किताब जी जिल्द ॾिसो लिखाई तमामु वॾो आहे 300 जा क़ीमत आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जेकॾहिं नंढे ॿारनि किथे दोस्त यारनि खे बिस्किट चांहि प्यारनि जे कॾहिं हलिया वेंदा पर ही 300 जा तुंहिंजा क़यामत ताईं पिया हलंदा घर में किताब पियो हूंदो न्याणी सियाणी पई पढ़ंदी सलाह किताब उन जवान जो लिखियलु आहे जंहिं बयाते हाशिम में लिखियो आहे त उर्स वारे महीने में महमूदनि खे ख्वाब में ॾिठो साईं जी अर्ज़ु कयो साईं हे फ़क़ीर वरियाम वारा देगिड़ियूं चायो वेठा आहिनि तव्हांजो उर्स था कनि को कुकड़ थो कवे को ॿकरो थो कवे भला इहा अदा असांखे वणे थी साईं वॾा मोहम्मद आहियूं जेके असां मां ख़ुशि जो किताब ख़लीफ़े खां वठी सघो था 300 रुपया ऐं अदा साईं असांजो प्यारो करी साईं मोहम्मद हनीफ़ मुंहिंजा प्यारा टंडे बागे जे शहर में मदरसो खोलियो उते ख़िदमत वेठो करे इन जवान जो ख़्यालु रखंदा कयो इन जो सॾु खणंदा कयो जॾहिं बि कंहिं ॻाल्हि जे लाइ सॾु करे तव्हांखे पार थो मिले हर सुन्नत जमात जे मदरसे ते तव्हांखे पार थो मिले अलाह ताला क़यामत ताईं आबाद हूंदा या नबी